अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भलीकार आवां सायरा सुमरो ऐं बुलेटिन में मुसां गॾु साथ ॾींदी फराशा। सभ खां पहिरीं का नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ॿिनि ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब रवानो। वज़ीर आज़म सां फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां गॾु आला सतह वफ़द बि गॾु मौजूद। जिन मुताबिक़ वज़ीर आज़म सऊदी वली अहद शहज़ादा बिन मोहम्मद सलमान सां मुलाक़ात कंदो। पाक सऊदी लाॻापन समेत खिते जी सूरतहाल ते ॻाल्हियूं थींदियूं। वज़ीर आज़म जी मसरूफ़ियतनि सबबि वफ़ाक़ी काबीना जो इजलास मुल्तवी कयो वियो। परॾेही वज़ारत जे तर्जुमान ताहिर हुसैन अंद्राबी चयो आहे त अफ़गानिस्तान में मौजूद दहशतगर्दनि जे नेटवर्क खे भारतीय माली सपोर्ट मिली रही आहे। पाबंदी पियल बलूचिस्तान लिबरेशन आर्मी खे बि भारत माली इमदादी ॾेई पई। अफ़गानिस्तान सां जंग नथा चाहियूं। अफ़गान तालिबान खे पाकिस्तान सां सुठनि लाॻापनि या दहशतगर्दनि जी हिमायत मां हिक जी चूंड करणी पवंदी। इस्लामाबाद हफ़्तेवार ब्रीफिंग दौरान परॾेही वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त अफ़गानिस्तान जा दहशतगर्द ग्रुप पूरे खिते में मौजूद आहिनि। बदख़शान समेत केतिरनि ई हंधनि ते अफ़गान तालिबान ऐं मुख़ालिफ़नि में चकरनि जा इतला आहिनि। उमीद आहे त अफ़गान जा डोनर उन ॻाल्हि ते यकीनी बणाईंदा त संदन इमदाद दहशतगर्दी में इस्तेमाल न थी। पीपल्स पार्टी पारां आज़ाद कश्मीर जी चूंडनि में हिकु भेरो ॿीहर धांधली जा इल्ज़ाम। पीपल्स पार्टी जे जनरल सेक्रेटरी नीर बुखारी चयो आहे त मीरपुर डिवीज़न जूं 4 सीटियूं ज़बरदस्ती पीपल्स पार्टी खां खसियूं वयूं। नून लीग जी बहस सां आज़ाद कश्मीर जे इलेक्शन खटे। धांधली सां पीपल्स पार्टी खां सीटियूं खटे इलेक्शन में ॾाढ जी रिवायत वधी वई आहे। इस्लामाबाद में पीपल्स पार्टी जे अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नीर बुखारी चयो त इलेक्शन में धांधली जो बुनियाद राणा सनाला जे बयान सां रखियो वियो। मरहलेवार चूंडियूं कराइण बि धांधली जो हिसो आहिनि। पाकिस्तान में हिन खां अॻु कॾहिं बि मरहलेवार इलेक्शन नाहे थी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त ग़ैर वज़ीर मोहसिन नक़वी जे बयान खे अहमियत न ॾियणु घुर्जे। नवनि सूबनि जो तरीक़ेकार आइन में मौजूदु आहे। सिस्टम खे नाकाम चवंदड़ हिकु भेरो थर ज़रूर घुमी ॾिसनि। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त एहतिजाज जो सभ खे जमहूरी हक़ आहे। एहतिजाज जो हिकु तरीक़ेकार हुजणु घुर्जे। रोड बंदि थींदा त कानून ज़रूर हरकत में ईंदो। सिंध जे घरू वज़ीर जे आला सलंजार सदर आसिफ अली ज़रदारी ते सिंध पुलिस जे बर्तन बाबति इल्ज़ाम रद्द करे छॾिया। मुफ्ता इस्माइल खां लसानी तक़सीम खे हवा न ॾियण जो मुतालबो। घरू वज़ीर जे आला सलंजार चयो आहे त मुफ्ता इस्माइल तरफ़ां सदर आसिफ अली ज़रदारी ते लॻल इल्ज़ाम हक़ीक़तनि जे उबतड़े क़ौमी यकजहती लाइ नुक़सानकार आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी वफ़ाक़ी यूनिटनि जो नुमाइंदो आहे। सदर खे हिकु सूबे ज़बान या क़ौमियत ताईं महदूद करणु क़ौमी वहदत ऐं बेनल सूबाई हमांगी ख़िलाफ़ आहे। सिंध हुकूमत ज़बान नस्ल इलाइक़े या बिरादरी जी बुनियाद ते कंहिं बि क़िस्म जी इम्तियाज़ ते यकीन नथी रखे। आईजी सिंध जावेद आलम ओडो चयो आहे त पुलिस ऐं वकील इंसाफ़ जो निज़ाम जा अहम हिसा आहिनि। तंहिं करे ॿिन्ही धुरनि खे गॾिजी कमु करणो पवंदो जीअं अवाम खे बहितर ख़िदमतूं फराहम करे सघजनि। नंढनि ॻाल्हियुनि खे अनाह जो मसइलो बणाइण बदिरां एतिराम ऐं सहकार सां अॻिते वधणु घुर्जे। आईजी सिंध जे कराची बार पहुची वकील अॻवाननि सां अहम मुलाक़ात कई। पुलिस ऐं वकीलनि जा तकरार ॻाल्हियुनि ज़रिए हल करण ते इतफ़ाक़। आईजी सिंध जावेद आलम ओडो जो चवणु हो त पुलिस कॾहिं कॾहिं लाठ बि खणंदी आहे ऐं ग़लतियूं बि थींदियूं आहिनि। वकीलनि जे हथ में कलम आहे, तंहिं करे उन्हनि ते वधीक ज़िम्मेवारी आहिद थिए थी। कराची बार एसोसिएशन जे सदर आमिर नवाज़ फराज चयो त हीउ मामिलो वकील बिरादरी लाइ हिकु अहम मसइलो बणियल हो। बुनियादी मुतालबो FIR जी दाख़िला हो। आईजी सिंध जे ज़ाती आमद ऐं यकीनी ॾियारण खां पोइ FIR दाख़िल कराइण वारो मुतालबो वापसि वठी रहिया आहियूं। कराची जी अदालत वापारी मीर रज़ा जे वारसनि पारां क़बर कुशाई लाइ दाख़िल कयल दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अदालत तरफ़ां क़बर कुशाई लाइ सेक्रेटरी सिहत खे टीम जोड़ण जी हिदायत। अदालत चयो आहे त जेतिरो जल्दी थी सघे मीर रज़ा जी क़बर कुशाई कई वञे। खानपुर वेझो पुलिस पारां मुबैना मुक़ाबले दौरान 3 ॾोहारनि खे मारण जी दावा। हिकु अहलकार ज़ख़्मी। नापरकोट पार इलाइक़े में पुलिस मुक़ाबले दौरान 3 ॾोहारनि खे मारण जी दावा। पुलिस मुताबिक़ हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस मोबाइल जो ड्राइवर ज़ख़्मी थी पियो। क़ाज़ी अहमद भरिसां ॾोहारनि सां मुबैना मुक़ाबले में पुलिस एहलकार शहीद हिकु फोरू मारिजी वियो। शुगर मिल भरिसां मुक़ाबले दौरान पुलिस एहलकार मोहम्मद हसन कोसो शहीद थी वियो। मारिजी वियल मुबैना फोरनि जी सुञाणप गुलाब शाह जे नाले सां थी। शहीद एहलकार जो मड़ो क़ाज़ी अहमद अस्पताल मुंतक़िल। आसमां ते हो
ज़मीअ ते जगमगाईंदो ऐं चंड पिण लही अची कदम ते सिर झुकाईंदो बहार में ठमुर कंदी हुस्न गीत गाईंदो बहार में ठमुर कंदी ऐं हुस्न गीत गाईंदो उथो जो आसमां उथो जो आसमां खे ज़मीअ ते लाहींदा चऊं जहां खिलियो मुबारकूं असीं पिया गाईंदा चऊं जहां खिलियो मुबारकूं असीं पिया गाईंदा चऊं। मेहरान टीवी जी अॼु 19 सालगिरह मल्हाई पई वञे। नंढनि वॾनि शहरनि में तकरीबूं। हेड ऑफिस हैदराबाद मां मेहरान टीवी जी सालगिरह जी तकरीब मुनक़िद। मेहरान टीवी जे सरवार गुलाम नबी मूरा ऐं ॿियनि केक काटियो। तकरीब में कानूनदान मामा यूसुफ लगारी, सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जी चेयरमैन शेर मेहरानी, सोबिया शेख ऐं ॿियनि जी शिरकत। बिरशाह में मेहरान टीवी जी सालगिरह जो केक काटियो वियो। डायरेक्टर न्यूज़ फरूख हकड़ो, प्रोग्राम मैनेजर मुर्तज़ा मजबूर, असमतुल्ला कुंबर ऐं ॿियनि केक काटे लतीफ़ सरकार जे दरगाह ते चादर चाढ़े। मीरपुर ख़ास जे खानी स्कूल में एडवोकेट जावेद बाबर ऐं ॿियनि मेहरान टीवी जी सालगिरह जो केक काटियो वियो। गोटकी में शहरी इतिहाद तरफ़ा सालगिरह जो केक काटियो वियो। कंदकोट में मेहरान टीवी तरफ़ा सालगिरह मल्हाई वई। गुल मोहम्मद जखरानी समेत केक काटियो।